अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छारेस बहादुर खान डीएसपी ज़र अली जो पाड़ू कढाइण में कामयाब थी वेंदो। छारेस बहादुर खान रेस शाहनवाज जे खिलाफ केड़ो कदम खणंदो। छा साल ऐं सोडा हाणे शाहनवाज जो साथ ॾेई ऐं रेस बहादुर खान सां जंग कंदा। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बहादुर खान जेको आहे उहो घणो ज़ोर लाहींदो ऐं ज़र अली खे ब्लैकमेल जी करण जी कोशिश कंदो। उन जी हितां पाणू कढाइण में कोशिश कंदो। बहरहाल हुन जी इहा कोशिश नाकाम थी वेंदी ऐं ज़र अली हुन जे पुट शिरोज खे अहिड़ी सज़ा ॾींदो जो रेस बहादुर खान यादि रखंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बहादुर रेस शाहनवाज सां ॻाल्हाईंदो। रेस शाहनवाज खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं इहो रिश्तो टोड़े छॾ। अगरि जेकॾहिं तूं इहो रिश्तो न टोड़ियो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्शे न कंदुसि, छो जो हीअ मुंहिंजे पुट जी मंग आहे। अगरि जेकॾहिं ज़र अली शादी कई त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्शे न कंदुसि। अगरि जेकॾहिं तुंहिंजी छोकिरी शादी कंदी त सिर्फ़ु और सिर्फ़ु मौत सां मां शादी कंदुसि। अगरि जेकॾहिं हुन ज़र अली सां शादी कयो त पोइ हुनजी लाऊं मां क़बर सां लाहींदुसि। शाहनवाज चवंदो त रेस बहादुर खान इहो तूं छा पियो चईं, तूं पंहिंजी औकात में रह। तुंहिंजी एतिरी औकात न आहे जो तूं मुंहिंजी नियाणी जे खिलाफ़ एतिरो ॻाल्हाईं। अगरि जेकॾहिं तुंहिंजो भलो इन में आहे त तूं मूंसां न ॻाल्हाए। रेस बहादुर खान चवंदो त शाहनवाज मां पंहिंजे पुट जे करे कुझु बि करे सघां थो। हा हाणे मां तमामु जल्द इन ज़र अली खे हितां बदिली ज़रूर कराईंदुसि। पोइ हिते तुंहिंजो सहारो ॾियण वारो केरु हूंदो। शाहनवाज चवंदो त तूं भले केतिरो बि ज़ोर ला, बहरहाल ज़र अली हितां बदिली कॾहिं बि न थींदो। हू हर हाल साथ मुंहिंजो ॾींदो रहंदो, हर मोड़ ते मूंसां गॾु हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडा ऐं साल हाणे रेस बहादुर खान सां मिलंदा। रेस बहादुर खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तो शाहनवाज जे खिलाफ़ को कदम खणियो त असां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदासीं, छो जो असां हर हाल में हाणे उन जो साथ ॾींदासीं ऐं उन जा माण्हू थी रहंदासीं। असां उन सां हर हाल में वचन कंदासीं। जेकॾहिं तोखे सोचे सम्झी पोइ कदम खणणो पवंदो। जेकॾहिं हुनखे तो नुक़सान पहुचायो त पोइ तूं असांजे हथां न बचंदे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी आहे, मूंखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।